अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनू तव्हांखे ख़बर ॾियूं था त जूना शाबलग छंडन शाख जे रहवासियुनि राशिद अली चांडियो ऐं ॿियनि इस्पताल अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे डॉक्टरनी शहनाज़ आरियन ते मुबैना इल्ज़ाम हणंदे चयो त गुज़िरियल राति देर सां 10 बजे घरवारीअ खे डिलीवरीअ जी तकलीफ़ थियण सबबि खेसि तालका काज़िम इस्पताल खणी आयासीं, जिते ड्यूटीअ ते मौजूदु डॉक्टरनी शहनाज़ आरियन घरवारीअ खे ड्रिप लॻाई, जंहिंखां पोइ मुंहिंजे घरवारीअ खे रत अचणु शुरू थी वियो ऐं तकलीफ़ वधी वई। जॾहिं असां डॉक्टरनी खे चयोसीं त मरीज़ खे तकलीफ़ आहे, पर हुन असांजी ॻाल्हि न ॿुधी ऐं ड्यूटीअ ते मौजूदु मासीअ खे चयो त मरीज़ जी डिलीवरी करा। तमामु लेट थियण सबबि ॿार जी माउ जो पेट अंदरि ई साह घुटिजी वियो। ॿारु मुअल हालत में पैदा थियो। हुन चयो त डॉक्टरनी शहनाज़ आरियन लापरवाहीअ सबबि अॻु बि डिलीवरीअ दौरान असांजो ॿारु मारियो हो, जेको असां रज़ा इलाही सम्झी चुप कईसीं, पर हाणे असां वज़ीर सिहत ऐं DHO शहीद बिन नज़ीराबाद MS काज़ी अहमद खां डॉक्टरनी राति वारे अमले ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयूं था ऐं साणनि थियल नाइंसाफ़ीअ जो अज़ालो कयो वञे। मां मजबूरी ख़ातिर में फीस जमा कराए त 1000 रुपया ऐं 1000 रुपया वठी सुइयूं हणी असां दवाऊं प्राइवेट लिखिनो, सुइयूं हणी पंहिंजे ऑफिस में ॾेई रही। मुंहिंजी माई खे तकलीफ़ वधंदी रही आहे घरवारी खे, ऐं मां बार बार वञा पियो, मां अचो 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 न पियो अचे त मुंहिंजो ॿारु घुटिजी मरी वियो। त बि मां ॿाहिरि निकिता तॾहिं मां खून हलियो आहे मुंहिंजी घरवारी खे। बाबा अचो 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 न आया आहिनि। तव्हां पहिरियां बि पुछा कयमि त जेकॾहिं मसइलो आहे त सरकारी अस्पताल नवाब शाह वॾी अस्पताल खे मोकिलियो। असां होॾे हलिया। टाइम कहिड़ो हो? टाइम 10 बजे आयासीं, 3 बजे था वियाऊं। राति 10 बजे आयाऊं, 3 बजे था वियाऊं। त असां को तदारक कोन्हे कयो हुयो। जेकॾहिं तदारक थियो तॾहिं बि ठीकु आहे, जे न त पोइ असां ॿीहर धरणो हणंदासीं। असां इंसाफ़ कयो वञे। सिंध रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन घर प्लाट दुकान जी ख़रीदारी खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो। प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाहिद खान जुनू। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद।